सीडा ऑफिस 12 लेबर यूनियन घोटकी ऐं नेशनल लेबर फेडरेशन घोटकी ज़ोन पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो। इन्ही हवाले सां घोटकीअ मां ॾिसूं था नदीम भट्टीअ जी ही रिपोर्ट। ऑफिस 12 लेबर यूनियन घोटकी फीडर कैनाल एरिया वाटर बोर्ड ऐं नेशनल लेबर फेडरेशन घोटकी ज़ोन पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज। लेबर यूनियन जे अॻवाननि शबीर भट्टी, मोहम्मद शरीफ घोटो, साजिद अली दारेजो, अवामी वर्कर जे बादल मलिक, माज़ूर इतार जे नसीर ख्वावन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते लेबर यूनियन जे अॻवाननि शबीर भट्टी, मोहम्मद शरीफ घोटो, साजिद घोटो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ट्यूबवेल डिवीज़न घोटकी जो इंजीनियर सालनि खां मुक़ररु नाहे थी सघियो, जंहिं करे ट्यूबवेल तबाहीअ जे किनारे ते पहुची वियूं आहिनि ऐं मुलाज़िम पंहिंजे हक़नि खां महरूम बणियल आहिनि। हुननि चयो त डिप्टी कमिश्नर घोटकी एट मीरपुर माथिलो खां फ़ौती मुलाज़िमनि जी DRC मंज़ूर थियल आहे। उन्हनि फ़ौरन आर्डर ॾिना वञनि ऐं जंहिं फ़ौतियुनि जा आर्डर थियल आहिनि उन्हनि जूं पघारूं कयूं वञनि। हुननि चयो त ट्यूबवेल ऐं इरिगेशन में 2011 ऐं 2013 जे तमामु भर्ती मुलाज़िमनि खे फ़ौरी तौरु पघारूं ॾिनियूं वञनि, जॾहिं त रिटायर्ड मुलाज़िमनि जे औलाद खे भर्ती कयो वञे ऐं टाइम स्केल खां रहियल तमामु मुलाज़िमनि खे टाइम स्केल ॾिनो वञे। उन मौक़े ते यूनियन अॻवाननि सिंध सरकार खां मुतालबो कयो त फ़ौरी तौरु असांजा जाइज़ मुतालबा हल कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।